रात को होश में बगार ॾिठुम त हरदम पाण खे बकुवे यार ॾिठुम समूरो जोश जुनून में समूरो जोश जुनून में वक्त जो गुजरी अफा को आयो त दामन बेकार तार जहर के बेसम करे पी ॾिठो जहर के बेसम करे पी ॾिठो मरण खां अॻे ई मरीज ॾिठोसीं मरण खां अॻे ई मरीज ॾिठोसीं जहर के बेसम करे पी ॾिठोसीं जहर के बेसम करे पी ॾिठोसीं। खास फरमाइश के गुलशन खान मंगसी लुत्फ अली चांडियो जंहिं 100 रुपया इनाम ॾिनो उनखां अलावा घोर अलॻि ॾिनी यासी महबूब कंहिं जात छा थियो यासी महबूब यासी महबूब के जात छा थियो मोहब्बत में कहता फिदा थी ॾिठोसीं मोहब्बत में कहता फिदा थी ॾिठोसीं मरण खां अॻे ई मरीज ॾिठोसीं। हाजी गुलाम सिंह कुबर जो इनाम ॾिनो आहे मरण खां अॻे ई मरीज ॾिठोसीं जहर के बेसम करे पी ॾिठोसीं जहर के बेसम करे पी ॾिठोसीं। पेशकश करीमदीन चांडियो। फरमाइश कया घोट जो पी आशिक अली खान चांडियो गुलाम अली खान चांडियो नियाज़ अहमद कुबर गुलाब खान मंगसी अहमद खान भट्टी ऐं अब्दुल गफूर कोकर वर शरीफ नायल मिस्त्री गुलाम रसूल जमाली मोहम्मद हकीम गिरोही ओड़ो जरदारी गुलाम सबर भुट्टो इनाम ॾिनो आहे लुत्फ अली खान चांडियो रोहण जोत काथो अदा कोन आहे रोहण जोत काथो म्यूजिक संत काजी अहमद काजी बुला भट्टी उनजो दोस्त सवाई टालपुर खां आयल शहर खमीसो ख़ास केली ऐं अरशद पंजाबी फरमाइश में जो नालो अचे वो असां ताईं पहुचणु खपे न त वरी उन जी फरमाइश कोन ॻाईंदीसां। रोहण जोत काथो अदा कोन आहे अथऊं दुख इहो जो न मुर्की ॾिठोसीं अथम दुख इहो जो अथम दुख इहो जो न मुर्की ॾिठोसीं मरण खां अॻे ई मरीज ॾिठोसीं ज़हर के बेसम करे पी ॾिठोसीं ज़हर के बेसम करे पी सुखन मुर्तज़ा का
गुलशन मुंशी जे फरमाश कई मुर्जर अलाई इकराम ला सुखन पुरतदा कई बोकलाणी सुखन पुरतदा सुखल पुरतदा का नी दा रे दा दा नी प प द म ब ग म ग म ग म ग म म प प प म म प म म प द म ब ग म रे ग सा सा रे ग सा सा रे ग म सा रे ग म म म म म ग म रे ग सा सा रे ग म प म म प म म प म म प द म ब ग म गम पनी दा 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 नी दा नी दा दा नी प दा रे दा दा रे दा नी दा दा नी प दा म ब ग म ब ग म रे या सुखल पुरतदा कई बोकलाणी बिहारी दुखन मंज तड़पी ॾिठो बिहारी दुखन मंज तड़पी ॾिठो मरण खां अॻे ई मरीज ॾिठोसीं ज़हर खे बि ज़म करे पी ॾिठोसीं